मुहर्रमुल हराम इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे। हिन महीने खे मुहर्रमुल हराम सॾियो वेंदो आहे छाकाणि त हिन महीने में जंग ऐं क़त्ल हराम आहे। ही महीनो निहायत बरकत वारो ऐं मुक़दस आहे। मुहर्रम जी माना एहतराम करण बि आहे। मुहर्रमुल हराम जी एॾी अज़मत छो आहे? इन जे हवाले सां जलीलुल क़दर सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जन फरमाइनि था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रमज़ानुल मुबारक जे रोज़नि खां पोइ बहितरीन रोज़ा मुहर्रमुल हराम ऐं ख़ासि करे आशूरा जा रोज़ा आहिनि। तारीख़ी लिहाज़ खां बि हिन महीने खे ख़ासि अहमियत ऐं फ़ज़ीलत हासिल आहे। पहिरीं मुहर्रमुल हराम ते हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी तदफ़ीन कई वई। 10 मुहर्रमुल हराम ते करबला जो वाक़ियो पेश आयो जंहिंमें नवासा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी शहादत थी। यानी 10 मुहर्रम जो ॾींहुं बि वॾो मौज़िम आहे। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल कई वई। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी पैदाइश थी ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे नमरूद जी बाहि खां निजात मिली। अर्श, कुर्सी, आसमान, ज़मीन, सिज, चंड, सितारा ऐं जन्नत बि 10 मुहर्रम जे ॾींहुं पैदा थिया। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पैदाइश थी ऐं आसमान मां बारिश थी। 10 मुहर्रम ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जी उम्मत खे निजात मिली ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं ई फ़िरौन पंहिंजे क़ौम समेत दरियाए नील में ग़रक़ थी वियो। 10 मुहर्रम जे ॾींहुं ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां कढियो वियो। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे मछीअ जे पेट मां निजात मिली। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे बीमारीअ खां निजात मिली। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे बादशाही अता कई वई। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी नज़र मोटी आई ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी ताजपोशी थी ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे तकलीफ़ खां निजात मिली। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जोधी नाले टकरीअ ते बीह रही। 10 मुहर्रम जे ॾींहुं हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे बुलंद मक़ाम ते पहुचायो वियो ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं ते ई क़यामत ईंदी। प्यारा अज़ीज़ो, मूंखे उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी ऐं तव्हांजी ॼाण में कुझु इज़ाफ़ो थियो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं तव्हांखे वधीक सुठियूं वीडियोज़ ऐं ताज़ा तरीन अपडेट ॾिसण लाइ। असांजे चैनल ते घंटीअ खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो पहिरें तव्हां ताईं पहुचनि। हाणे मूंखे ॾींदा इजाज़त इन उमेद सां त आउं तव्हांजे ख़िदमत में हिकु वरी ॿी वीडियो सां हाज़िर थींदुसि। ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। आमीन।